माना मलिक रियाज़ जेको आहे गवर्नमेंट अपोज़िशन ऐं अचण वारी गवर्नमेंट और मे बी अपोज़िशन सभिनी सां ठहियलु हुयो। मां तव्हांखे जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿुधायां ऐं पर्सनली इहा मुंहिंजी हिकिड़ी नॉलेज में बि आहे त लाहौर में जेको जलसो थियो हुयो PTI वारनि जो, बानी PTI वारनि, एग्ज़ैक्टली द फर्स्ट वन, पहिरियों जंहिंखां पोइ त ही हिनखे बूस्ट मिलियो 7 मिलियन 70 लख रुपया ओॾी महिल उन टाइम ते मलिक रियाज़ पेड टू दैम। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हां कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मूंखां पुछंदो, स्टार्ट हितां था वठूं न साईं। जॾहिं बानी PTI जो को नालो बि न हो, बानी PTI लॻल हुयूं पंडाल में, साउंड सिस्टम, स्टेज, उहा हिन जे पैसनि में सभु उन खां घणियूं शयूं मथे जेको आहे न, एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। ऐं इहो जेको आहे तॾहिं छा आहे, दिस इज़ काइंड ऑफ द इन्वेस्टमेंट आहे जेको मलिक रियाज़ इन्वेस्टमेंट करे थो। इनखे ब्लाइंड इन्वेस्टमेंट चइबो आहे। लॻो त लॻो, न लॻो त न लॻो, ख़ैर आहे। पैसो कहिड़ो पंहिंजो, पैसो त अवाम जो हो न, पैसो त तव्हांजो, चमक ॾिसी जमा पैसो असांजो हो न साईं। जेको उन्हनि हेॾे होॾे करे जेको आहे लॻाए छॾियो, पैसे जी ॻाल्हि न हुई। पैसो पंहिंजो हूंदो आहे त माण्हू सोचे सम्झी करे लॻाईंदो आहे त यार मां जेको आहे अॼु जेकॾहिं ॿारनि जे लाइ काई शइ वठी वञा त उहो बि सोचींदो आहे माण्हू, हीअ छा सोचींदो। उन खां पोइ छा थियो, उन खां पोइ हिननि जेको आहे हिकिड़ो कन्वर्जन कई, बल्कि आफ्टर 2008 हाणे अची वञूं 2008 ते। हिकिड़ो पहिरियों अची वियासीं पाण, स्टार्ट वरितोसीं, उन खां पिंडी अची वियासीं, पोइ लाहौर अची वियासीं, असां न आयासीं। बेसिकली मलिक रियाज़ आयो, हाणे मलिक रियाज़ कराची अची लैंड थो करे। मलिक रियाज़ खे कराची कॾहिं न वणंदो आहे, मां ॿुधाए छॾियां। हा, मलिक रियाज़ खे कराची कॾहिं न वणंदो आहे। रस्तो कंहिं ॾेखारियो? कराची ॾेखारियो, असां वारनि ॾेखारियो, सिंधी असां सभु वेठा आहियूं त असां ई ॾेखारियो न साईं, ॿियो कॾहिं। पर असां बि चयो, फ्रैंकली मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, असां बि चऊं पिया त साईं बहितरीनु कमु आहे। असांखे हिकिड़ी लाइफ स्टाइल, हिकिड़ो नओं बहितरीनु ऐं मॉडर्न लिविंग स्टाइल जेकर असांखे कराची में मिले थो त वाई नॉट। इंटरनेशनल शहर आहे, असांजो सिंध आहे, असां वी आर हैप्पी ऑनेस्टली। मां तव्हांखे जेकर अर्ज़ु करे वञा, हिननि हिकिड़ो स्टार्ट कयो, अब्दुल्ला शाह गाज़ी असां साईं जे बराबरि जे मज़ार जे बराबरि में बैरियर टाउन आइकन, एग्ज़ैक्टली आइकन हिननि स्टार्ट कयो। दे स्टार्टेड प्रॉब्ली इन दी 2008 एग्ज़ैक्टली। उन्हनि खां लैंड वरितऊं, 4-5 साल त असां बुनियादूं बि ॾिठियूं त लॻियूं पियूं हुयूं। उन खां पोइ त रोड अंडर पासिस बि हुननि ठाराया, केसिस थी विया विच में, तव्हांखे ख़बर आहे घणा इशूज़ थी विया। इन बिटवीन हिननि खे वॾनि आइडिया ॾिनो त बाबा शहर छो कोन था ठाहियो हिते, रुॻी आइकन ठाहींदो छा 2 टावर? तव्हां कराची सॼो शहर तव्हांजो पंहिंजो आहे, सिंध सॼो तव्हांजो पंहिंजो आहे, असांजो पंहिंजो, असांजो मतिलबु तव्हांजो आहे। असांखे वोट माण्हू ॾिना आहिनि त असांजो ख़रीद थी वियो न। त वोटनि में जेकर ख़रीद असां करे छॾियो त साईं असां बैरियर टाउन जी ज़मीन बि जेका आहे हुननि खे कोड़ियुनि मुल्क ॾेई छॾी। ज़रदारी साहब छा हुननि ज़्यादती कई, पर हलो ठीकु आहे, मिली त भला वरी बि असांखे न, असां वरी बि हिन में ख़ुशि आहियूं त असांजा सिंधी, असांजा पाकिस्तानी, नॉट ओनली फ्रॉम दी सिंध, नॉट ओनली फ्रॉम दी पाकिस्तान, फ्रॉम दी यू सी दी असांजा जेके ओवरसीज़ पाकिस्तानी, हुननि बि त इन्वेस्टमेंट कई। तव्हांखे यादि आहे कैंपेन केॾी हलंदी मीडिया ते? कैंपेन मीडिया ते इहा स्टार्ट थी वई त हिकिड़ो 50 रुपए जो फॉर्म जेको आहे 2,500 ते विकिणियो, 40,000 ते विकिणियो, 50 फॉर्म जी ॻाल्हि थो कयां साईं, अञा त कुझु स्टार्ट ई न थियो। बिल्कुलु सही था चओ। 50,000 में माण्हू, मूंखे पर्सनली ख़बर आहे त माण्हू पंहिंजनि गाॾियुनि डिकियुनि में करोड़ो रुपया ऐं गार्ड सां खणी घुमनि पिया डिफेंस में, ऐं इतां इहे फॉर्म जेके आहिनि परचेज़ पिया कनि ऐं उते ई सेल आउट पिया कनि। तव्हां सोचे सघो था, पर छा हो, वाए इहो फॉर्म वग़ैरह, बिकॉज ही मेड अ ब्रांड नेम। बैरियर टाउन पंहिंजो हिकिड़ो नालो ठाहे वियो। इस्लामाबाद में ॾिसी चुका हुआसीं, जेके माण्हू विया उन्हनि ॾिठो यार ज़बरदस्त ॾिठो त ही बहितरीनु हिकिड़ी लिविंग स्टाइल ठहे थी। हुननि चयो यार फॉर्म ईअं चढ़नि था त फॉर्म में जेके आहिनि घणा माण्हू जेके आहिनि किथां खां किथे पहुची विया, असां खां सवाइ बाक़ी। बट एनीवेज़ हुन खां पोइ हिननि जेको आहे बैरियर टाउन कराची स्टार्ट कयो, ऐं बैरियर टाउन कराची खां ॿाहिरि आहे थोरो सो, ऐं जेको आहे उते हिननि लैंड वठणु स्टार्ट कई। कुझु ज़मीनूं वॾा सरदार जेके असांजा आहिनि उहे हिननि सां विद कनाइमंस चइजे या छा चइजे, हिननि खे जेको आहे फैसिलिटेट कयो, इहो वर्ड वधीक बहितर आहे। वॾनि सरदारनि हिननि खे फैसिलिटेट, जेके बाद में मुखालफ़त पिया कनि उहे जी एग्ज़ैक्टली बिल्कुलु फैसिलिटेटर हुया, उहे थिया ऐं ज़मीन मिली वई, कमु बि स्टार्ट थी वियो, सुठो थियो, तमामु सुठो थियो। हाणे उन खां पहिरीं हिननि हिकिड़ो नेटवर्क हिकिड़ो तमामु कंप्लीट ठाहे छॾियो। ज़मीन कंहिंजी हुई? ज़मीन हुई MDA जी, मली डेवलपमेंट अथॉरिटी, जेको नैब जो हिकिड़ो केस बि आहे, थोरो मां तव्हांखे ब्रीफ बि करे छॾियां त हल्को फुल्को केस
ऐं उन खां नैब जे केस खां पहिरीं मां तव्हांखे थोरो असांजे नाज़रीन खे तव्हांजे नाज़रीन खे तमामु खे मां नैब जो थोरो सिस्टम बि सम्झाइणु चाहियां थो। नैब न पुलिस आहे, न FIA आहे, न एंटी करप्शन आहे त हिकिड़े माण्हू खे मैनेज कयो उन खां पोइ सभु कमु तव्हां थी वेंदा। इट्स नॉट लाइक दैट। नैब जो हिकिड़ो बहितरीनु सिस्टम हिकिड़ो ठहियलु आहे 99 में ऐं उनजो कानून ठहियलु आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त नैब खे कॾहिं कंहिं कीअं मिसयूज़ कयो, कॾहिं कीअं ट्विस्ट कयो, कॾहिं कीअं पॉलिटिकल इंजीनियरिंग लाइ त इस्तेमालु थींदो रहियो। इंजीनियरिंग जे लाइ कॾहिं हुननि जा ॾंद कढी छॾिया, कॾहिं हुनजा कन कढी छॾिया, कॾहिं अखियूं कढी छॾियूं। पर राइट नाउ नैब इज़ गोइंग इज़ वेरी गुड। बसि हुनजा पेर न ॿुधायो, लतूं हणंदी रहे थी। बसि उहो अच्छा। त नैब जो तरीक़ेकार ईअं आहे बेसिकली। नैब स्टार्ट कंदो आहे कंप्लेंट वेरिफिकेशन सां। फ्रॉम वेरी फर्स्ट स्टेज इज़ द कंप्लेंट वेरिफिकेशन CV, उन खां पोइ तव्हांजी इंक्वायरी, पोइ इन्वेस्टिगेशन, उन खां पोइ रेफरेंस जेको कोर्ट में दाख़िल थी वेंदो आहे।